त्यागे चिंता पेट की सुमरो श्री भगवान। कहते हूँ संसार में बात यही है सार, भजन करो भगवान का छोड़ो विषय विकार। कहते हूँ हर नाम जप भूलो ना क्षण एक, भोगत भोगत विषय रस बीते जन्म अनेक। मात गर्भ में तुम किया हरि से जो इकरार, कहते हूँ ते याद कर सुमरो सत करता। मन बुद्धि इंद्रिय प्राण धन ये दीनी नर देह, कहते हूँ तिस राम का नित सुमरन कर ले। पूरा पुण्य ते पाया मानुष का अवतार, कहते हूँ ते सफल कर सुमरे सृजनहार। 84 लख योनि का मानुष है सरिताज, कहते हूँ हरि भजन का करे सतन में काज। गफलत में न गवाइए मानुष देह महान, कहते हूँ तुम जाग गए भजले श्री भगवान। कहते हूँ तुम चेतले अब कछ बिगड़ी नाय, दया धर्म शुभ कर्म कर हरि सुमरो मन माय। सोए अविद्या नींद में काटे हो अब बोकाल, तो गफलत छोड़ के सुमरो दीन दयाल। अरे सुमरो तुम जाग के सोई न निद्रा माय, कहते हूँ जागे बिना हरि दर्शन दे नाय। अमृत वेले उठ के शोर कल्पना काम, कहते हूँ हरि ध्यान धर सुमरो गुरु का नाम। प्रातः काल जो उठ के करत हरि गुण गान, कहते हूँ सो जगत में होवत संत सुजान। निश्चित कर शुभ भावना हरि को जान जूर, कहते हूँ मन से करो अशुभ भावना दूर। नीच ऊंच निर्धन धनी सब में लख करतार, कहते हूँ शुद्ध भाव से सबका कर सत्कार। बुरा भला निज भाव ही सबको सुख दुख देत, कहते हूँ दे और नहीं फलत भाव का खेत। बुरा किसी का ना करो सबका भला विचार, एवं बुराई जो करे ताका करो पिकार। कल्प वृक्ष है आत्मा कहते हूँ सब मान, जानकी जैसी भावना ऐसा फल देता है। मन पर साक्षी होए तो धर विवेक वैराग, कहते हूँ जे दोष है ताका करो त्याग। तोड़े जीवन है तो तुम करो न पाप जान, कहते हूँ मन जीत पुण्य कर करो प्रधान। निश्चल मन से मिलता है निश्चल आगम राम, एवं मन निश्चल कर पाओ सुख का धाम। इष्ट देव भगवान की करे उपासन जोय, कहते हूँ तिस मनुष्य का निश्चल शुद्ध मन होय। कर्म धर्म जप ध्यान तप योग यज्ञ विटनान, कहते हूँ हरि हेत शौर्य कर ममद अभिमान। जप तप सेवा कर्म शुभ तीरथ नान स्नान, श्रद्धा बिन फल देत कहते नहीं हूँ सतमान। प्रेम बिना पहुँचे नहीं भोजन हरि के धाम, कहते हूँ तांते जपो प्रेम सहित हरि नाम। प्रेम भाव से हो तब भक्त वसल भगवान, कहते हूँ तांते करो हरि से प्रेम प्रधान। जिन जिन हर के प्रेम में दीना तन मन प्राण, देव तिनके कदम पर जुग जुग परत जान। बेमुख हो करतार से करत जगत से प्यार, कहते हूँ तिस मनुष्य का कबहु न हो तो उधार। संत गुरु परमात्मा साचे संगी जान, कहते हूँ तीन से कर ले प्रेम सुजान। हर मेली है संत जन हर से देत मिलाय, कहते हूँ छोड़त नहीं जो जन शरणी आय। जैसे जल में रहता है अनिश कमल लेप, कहते हूँ तुम जगत में संत हत निर्लेप। संत राम में भेद नहीं संत राम स्वरूप, कहते हूँ रट राम को भय राम के रूप। स्वार्थ बिन सेवा करे सबको दे सम्मान, एवं समता में रहे सोई संत पशान। जग में जीते जो मरे सजे दे अभिमान, कहते हूँ संसार में सोनर मुक्ता मान। जीवत जग में मरत जो तापर शस्त्र तेव जुलंत, जगत पूजते ज्ञान रूप भगवंत। किम्या जाके मन बसे तिस हरि अंतर नाय, कहते हूँ सुर नर सभी दर्शन चाहत ताय। क्रोध त्याग किम्या धरे सो है पूजन योग, कहते हूँ ते दर्शते मिट जावत सब रोग। कली काल में कठिन है योग यज्ञ तप ध्यान, साधु संग हर नाम से तेहु हो कल्याण। संत समागम सम नहीं साधन को जगमाए, कहते हूँ बिन हर कृपा सत्संग मिलता नाय। पार कर दो भव सिंधु से सत्संग परम जहाज, कहते हूँ तामे चढ़ो शोर जगत की इलाज। सत्संग से सतगुरु मिले सतगुरु से निज कहते ज्ञान, हूँ निज ज्ञान से मिले पद निर्वाण। सतबुद्ध के ध्यान में डाले अंजन ज्ञान, कहते हूँ तम ब्रह्म हरे दिखलावे भगवान। कहते हूँ भगवान से सतगुरु अधिक पशान, कर्मों का
साधित फल गुर दे मुक्ति दान गुर बिन रंग न लागहि गुर बिन ज्ञान न होय कहते सतगुर बिना मुक्ति न पावे कोय पूर्ण सतगुर देव से पूरन ले उपदेश कहते ते सिमर के पाओ पूरन देश सर्व व्यापक जान हरि सबकी करिए सेव कहते सब घट कहते सब पापर देखो आत्म देव ब्रह्म आत्मा एक है सच्चिदानंद रूप कहते ज्ञानी जिसे जानत निज स्वरूप साक्षी चेतन ब्रह्म का सब घट में है वास कहते शशि सूर्य में कांटा है प्रकाश साक्षी चेतन रम रहा साक्षी चेतन रम रहा भाई चओ मतां को रहिजी वञे चवे असांखे त सलाह ई कोन कयव सभु तव्हां चई वियो तव्हांखे सलाह कई थी वञे घटि में घटि परलोक में शायदि ई भरिजो अब हिकु हिकु प्रेमी पंहिंजे घर में हे प्रेम प्रकाश ग्रंथ रखे हिंदीअ में बि अथव सिंधीअ में बि अथव गुरमुखीअ में बि पछाड़ी तव्हांखे मिलंदो कोई न चवे मूंखे न मिलियो अंग्रेजी में बि शांति केतवे वग़ैरह छपिया आहिनि ॿिया बि छपिजी वेंदो सो तव्हां घर घर में बालकनि खे सेखारियो पढ़ायो यादि करायो अमर वाणी आहे सतगुरु महाराजनि जी सवले में सवली आहे चओ सतनाम साखी सभई मिली चवंदव भला जेको न चवे हथ मथे खणे चओ सतनाम साखी छा चवंदव चओ सत साखी चेतन रम रहा साक्षी चेतन रम रहा सभई चओ साक्षी चेतन रम रहा साक्षी चेतन रम रहा जल थल पुण्य आकाश जल थल पुण्य आकाश जल पुण्य आकाश कहते ते साधु कहते ते जान के कहते ते जान के पावो सुख अविनाश पाओ सुख विनाश पावो सुख अविनाश बोल कृष्ण चंद्र भगवान की जय सारी संगत के सलाह कई थी सब जे पास माता असांजी रत्नाबाई हिकु हाकारी आहे उल्हासनगर बॉम्बे में आयल उन जो भाउ भेण वीचारी परलोक पधारी आहे जंहिंजे करे तकिड़ो वञिणो थो पए हुनखे राति वारो जहाज़ न त अञा ॿ ॾींहं ॿिया बि रहण जो जीअं हुयुसि प्रोग्राम रिथियलु हुयो चओ सतनाम साखी उन खे बि परमात्मा पंहिंजे चरण में निवास ॾे तव्हां असांखे बि शांती आनंद बख़्शे घर कुटुंब सां परिवार सां आनंद में जेको जिते आहे देश में विदेश में घर में ॿाहिरि अंदरि में शांती मन में शांति घर में शांति समाज जे अंदरि शांति देश में विदेश में सभु कंहिंजो भाग भलो थिए अहिड़ी शुभकामना कजो होलसेल में पलव पातो वेंदो ईअं न चओ मुंहिंजो पलव कोन पातो आहे तव्हां हर कोई सम्झे की मुंहिंजो था पलव पाइनि ॿिए जो नथा पाइनि ईअं सम्झी अखियूं बंदि करे सतगुरनि जो ध्यानु धरींदे प्रभु ऐं परमात्मा जे अॻियां असां तव्हां पंहिंजी जेका बि मनोकामना हुजे उहा परमात्मा ज़रूरु पूरी कंदो आहे पलव खे वॾी ताक़त थींदी आहे चओ सतनाम साखी घणा पुट अलाह जा थींदा आहिनि बाबा हिकु हथु पुकारींदो आहे त पटे वारो बि लंघण न ॾींदो पुलिस वारो बि पकिड़े वेंदो ऐं जेकॾहिं 4-5 ॼणा गॾिजी वेंदव यूनियन ठाहे करके हिते त मना आहे पर उते इंडिया जी ॻाल्हि आहे त ऑफिसर ॿाहिरि निकिरी हलियो ईंदो आहे छा ॻाल्हि आहे हिते त हथ खणी पकिड़े वठी हलिया वेंदा चओ सतनाम साखी जहिड़ो जहिड़ो देश जो रवाजु हुजे उन मूजिबि हलिजे जहिड़ो देश तहिड़ो वेश चवणी आहे त क़ाइदे क़ानून सां अंदरि मर्यादा जे रहंदासीं त सुखी रहंदासीं जिते बि वञूं देश हुजे विदेश हुजे कंहिंजे बि अधिकार में हथु न विझूं पंहिंजी फर्ज़दाईअ खे संभालियूं अनधिकार चेष्टा कॾहिं बि न कजे सो तव्हां सभई सियाणा आहियो तर त हिते पहुता आहियो अहिड़े हिन राजा जे मुल्क में चओ सतनाम साखी सिंधी बि राज करे रहिया आहिनि हिते मौजा माणे रहिया आहिनि बोल प्रेम प्रकाश ग्रंथ की प्यारे प्रेमियों तव्हां सभिनी खे लख लख न पर करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं
ॿारनि बि सभिनि ॾाढो प्यार प्रेम सां उमंग सां उत्साह सां पाठ अदा कयो। सभिनी खे इनाम बि ॾिना विया, पर होॾे हिनोसीं हिते ॿिनि चइनि खे जेतिरो ॾेई सघियासीं हुते उन्हनि खे मिलियो। उहे बि ॾाढो ख़ुशि पिया थियनि आनंद में, हुनजा माउ पीउ बि ख़ुशि, सभु आनंद में। चओ सतनाम साखी। जिन खे न मिलियो हुजे नंबर वारो, वरी उहे ॿिए लाइ साल लाइ वरी इंतज़ारु रखनि, पाण ई उन जो नंबर लॻी वेंदो। चओ सतनाम साखी। जीअं अशोक लाल आज्ञा, अशोक लाल आज्ञा है, बच्चन साहब वठूं। ॿाहिरि सारी संगत खां आज्ञा थी वञे, बाबा बच्चन साहिबु आज्ञा इन्हनि खां वठो छो त ही वीचारा वेठा आहिनि। वेही तपस्या कई अथव, हेॾी शाबस अथव, शांतीअ में वेठा आहियो, तव्हांखे वारो न मिलियो आहे, माइक बि न मिली आहे। चओ सतनाम साखी। पंहिंजी ॿाहिरि कढो आहे, पर नची खुटी हाली थोरा हल्का थिया आहियो, सम्झिजे। बोल गुरुदेव भगवान की प्रेम प्रकाश ग्रंथ की जय। राग पीलो भजन छवियो। सतपुरुषनि जो सत्संग सदाई सुठो सुठो, जिते हले प्रेम प्रसंग सदाई सुठो सुठो। जो सत्संग में सुख आहे, सो वैकुंठ में भी नाहे, जिते आनंद जो त उमंग सदाई सुठो सुठो। आ सफली घड़ी उहा ही, जा सत्संग माए लगाई, सत्संग चराए रंग सदाई सुठो सुठो। जित पहुचे मदद न काई, उत सत्संग थिए सहाई, दे हर भगतीअ जो अंग सदाई सुठो सुठो। मिले सत्संग दुर्लभ भाई, टेऊं वेदन साख सुनाई, सत्संग निभाए नंग सदाई सुठो सुठो। बोल गुरुदेव भगवान की सतगुरु महाजन जो सुंदर जो वचन, जीअं जजमेंट थींदी आहे, निकिरंदो आहे, बाबा हाणे हिन जे लाइ फ़ैसिलो हे थियो, त सतगुरु महाजन असां तव्हांखे हिन वचन जे द्वारा साक्षात ॿुधाए रहिया आहिनि। बाबा सत्संग जी वॾी महिमा आहे। बोल सत्संग भगवान की, उहो वैकुंठ खां बि वधीक आहे। राम परवाना भेजिया, वाच कबीरा रोए, क्या करूं वैकुंठ को जहाँ साध संगत नहीं होए। तो सत्संग जी वॾे में वॾी आई आहे। तो वेही करके 5 मिंट 10 मिंट रोज़ानो तव्हां घर में वेही पाण में मिली जुली एकता रखी कीर्तन कंदव, गीता बि पढ़ंदव, रामायण पढ़ो, भागवत पढ़ो, महापुरुषनि जी वाणी श्लोक पढ़ो, भजन पढ़ो, कुछ भी पढ़ंदव, सुठा नज़ारा ॾिसंदव, भले टीवीअ रस्ते, त तॾहिं बि भलो ई भलो थींदो। त उहो अजायो वक़्तु न विञाइजे, उहा घड़ी तव्हांजी असांजी सफली आहे। चओ इहो वचन अॼोको जो असां प्रेम प्रकाश ग्रंथ मां श्रवण कयोसीं। चओ सतनाम साखी। त इहा ई प्रेरणा मिलनि खपे। 15 ॾींहं कयो, 8 ॾींहं कयो, ऐं शुक्रवार ॾींहुं कयो था, इहो बि सुठो आहे, को घटि कोन्हे को। पंहिंजे जिते बि जंहिंखे जहिड़ी सहूलियत थिए वेही करके इहो सत्संग जो। ॿिज सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजन बि जंहिं बि शहर में वेंदा, चाहे सतगुरु स्वामी सर्वानंद महाराजन, हर हंधि कुझु न कुझु इहो उपदेश ॾींदा हुआ। बाबा समय का अति कदर करना, खोई ये न को संग में, जो बचे व्यवहार में, सो सफल कर सत्संग में। तो सत्संग खे वॾी ताक़त थींदी आहे। ॾिसण में कुझु कोन्हे को, पर इहो जॾहिं फल मिलंदो आहे सत्संग जे घड़ीअ जो, तॾहिं तव्हां असांखे महिरम पवंदो उन जो। चओ सतनाम साखी। अमरापुर से आए करे जपत सोहन नाम, अमरा की वाणी रची सतगुर के नाम। अमरापुर वाणी जिसे नाम दिया गुरुदेव, बसंत जाके श्रवण से पाई आत्म देव। श्री गुरु परमात्मा ने नमः। श्री सतनाम साक्षी ने नमः। श्री प्रेम प्रकाश ग्रंथ मंगलाचरण दुआ। सतचित आनंद ब्रह्म एक निर्गुण निराकार, कटेऊं जो होत है सगुण रूप साकार। ताको मैं वंदन करूं जान सर्व का रूप, कटेऊं सेवत जिसे सुर नर मुनि जन भूप। सवैया आदि अंत न जाए बखानत, पूर्ण आत्म सर्व निवासी। 5 पचीसन की गमनाथ, कोश अतीत स्वयं प्रकाशी। वाक बुद्धि मन पार न पावत, गमा गोचर है चिदराशि। त्यों कहे लोक विशेषित, ब्रह्म व्यापक है अविनाशी।
आत्मा एक अनादि अनंत जो सर्वव्यापक सुख निधाना वाक बुद्धि मन इंद्रिय गोचर चेतन रूप जो है निर्वाणा बंधन मोक्षन रागन रोशन भूतन पोषण वेद बखाना तेहु कहे गुर संतन के संग सोहम आत्म देव पशाना ध्यान किए नहीं ध्यान में आवत सो गुरु आत्म ध्यान सुदीना जो सुख पा सुख और न चाहत ता सुख में गुर लीन सुखीना देखन योग्य दिखाय दिया गुर आत्म दर्शन में मन बीना तेहु कहे करहु ते वंदन दे ज्ञान सुबंधन शीना सतनाम साक्षी श्री अमरा पुराणी राग भैरव भजन पहला गुरु दयाल कृपाल प्रभु पार तारो दास में तुम्हार तू अडोल तू अबोल तू अमोल सारो तू अकाल सर्व काल कठिन काल टारो सर्वसार तू सतार अगम तू अपारो निरंकार निर्विकार नाम देव गारो जीव पिंड पिंड सर्वत पसारो परम चंद हे अखंड नाथ मोय सुधारो विश्वपाल तुम गोपाल मैं हूँ बाल थारो कहते हूँ तापतीन पाप सब निवारो कहते हूँ तापतीन पाप सब गुरुदेव भगवान की जय। सभई वेठा हुजो हिकु ॿ सिर्फ़ु आरती जल बीहंदो तव्हां सभई प्रेम सां वेठे ई वेठे आरती दिलि में कजो वाणीअ सां भले चइजो पर महिरबानी करे पोइ वरी तव्हां सभिनी खे वारो मिलंदो। स्वामी सब गुरु अवतार धरे
साईं जन हींअर फॉलो पाईंदा उन खां पहिरीं ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे खाली ॿुधाए सघां। इहो सॼी साध संगत जे लाइ पखर प्रसाद ठाहियो आहे, उहो बैग में पैक थियल अथव। प्रसाद सां गॾु तव्हांखे उहो साईं जी पखर ऐं प्रसाद साईं जन स्पेशली इंडिया मां खणी आया आहिनि तव्हां सभिनी जे लाइ। त शांति करे जॾहिं निकिरंदा त वठंदा वञिजो, भुलिजो न। हा, ऐं ॿी ॻाल्हि, जेके बि फॉर्चून ग्रैंड होटल जेके रहिया पिया हुआ, जेके सुबुह जो चेकआउट करे आया आहिनि, 107 नंबर जंहिंजो हुजे महिरबानी करे मूंसां ॻाल्हाए, छो त उहो चेकआउट करे कान आयो आहे। सामान किथे रखी आयो आहे या फिटी करे आयो आहे मूंखे ख़बर कान्हे, तव्हां मूंखे ख़ाली ॿुधायो त पोइ मां ॿियो न ॾियां। 107 दीपक। ऐं ॿियो त तव्हां पखर प्रसाद ऐं वठी करे महिरबानी करे मेन गेट जे ॿाहिरि बीठो, बस तव्हांखे तव्हांजे ॿी होटल में वठी वेंदी जिते अॼु जो बंदोबस्तु कयल आहे, ऐं तव्हांजो सामान मां ख़ुदि वञी करे हिते सां गॾु खणी थो अचां। त भुलिजो, चिंता न कजो, तव्हांजो सामान किथे वेंदव कान। ऐं मुंहिंजो शाम जो 3:30 लॻे रेखा गांधी प्रोग्राम बोट ते ठाहियो आहे। हिन दफ़े महिरबानी करे टाइम ते पहुचो जेके बि इनवाइटेड आहियो, छो त बोट मुश्किल सां मिली आहे। उहो बि छा उहो प्रेमी आहे, सिंधी प्रेमी आहे, उन ॾिनी आहे, छो त बोटूं सभु फुल आहिनि, छो त फेस्टिवल पियो हले, छो त हुनखे टाइम ते वापसि बोट असांखे करणी आहे। त तव्हां ईंदा, जल्दी निकिरंदासीं त तव्हांखे आनंद ईंदो। ऐं वापसी में बसूं रखियल आहिनि। बोल सतगुरु टेऊराम महाराज की जय। हे स्वामी टेऊराम महाराजन जे जीवन चरित्र मां वचन आहे, धन जग में जन्म उन्हीअ जो, मात पिता परिवार बंदा, कहे टेऊं जो शब्द गुरन जो, सुमरे थो हर वार बंदा। बोल गुरुदेव भगवान की जय। हाणे स्वामी सर्वानंद संदेश। अॼु तारीख़ आहे 1 फरवरी। भावना है सफा तो सभी है नफा, भावना है बद तो सौदा है रद्द, तो इसलिए अपनी भावना शुद्ध रखो। बोल गुरु सर्वानंद महाराज की जय। स्वामी शांति प्रकाश संदेश है 1 फरवरी। सांसारिक पदार्थों की इच्छाएं पूर्ण नहीं होगी, इसलिए एक प्रभु की प्यास रखें। ये चौथों है सदगुरु महाराजन जे देववाणी मां। 1 फरवरी। जहाँ जिए तहाँ सीखो, जब तक जियो तब तक औरों से सीखते रहो। बोल गुरु महाराज की जय। सतनाम साखी, जय श्री कृष्ण। प्रेमियों, थोड़ो मेहरबानी करे आराम सां ॿुधिजो। तो मां दुबई में हाणे तालीम जे आधार ते मां श्री राम बख्शानी खे वेनती भगवान की जय। मां श्रीमान राम बख्शानी ऐं श्रीमती राम बख्शानी खे वेनती करणु चाहियां थो त स्वामी जिन जे अॻियां जन स्वामी उनखे सम्मान कंदा। हाणे मां श्रीमान नथुमल ऐं श्रीमती नथुमल खे वेनती कंदसि त उहे अॻियां अचनि, स्वामी जी जो सम्मान कंदा। श्रीमती इंदिरा हीरानंद अडनानी।
मां श्री मनोहर रामचंदानी श्रीमती मनोहर रामचंदानी के रिक्वेस्ट करने से सदगुरु महाराज उन्हें सम्मान करना। भगवान की जय। हाणे मां श्रीमान डॉक्टर अशोक वाधवा के रिक्वेस्ट करने से तो वे अॻियां अचनि स्वामी जी उन्हनि जो सम्मान कंदा। हाणे मां बोलो सतगुरुदेव भगवान की जय। हाणे स्वामी जिन हाणे 2 मिनट शांति जो ध्यान ॾींदा। स्वामी जिन जे सम्मान में श्री राम बख्शानी 2 अखर ॻाल्हाईंदा। प्रभु सतनाम साखी। अज सचपच जो खास ॾींहुं आहे, तमामु ख़ासि ॾींहुं आहे। ॾींहं त सभु साॻिया थींदा आहिनि, पर कंहिं कंहिं ॾींहं खे अहमियत थींदी आहे। ऐं अॼु उहो अहमियत वारो ॾींहुं आहे जो असीं सभु कठा थिया आहियूं असांजे दुलारे स्वामी देव प्रकाश जो जनम ॾींहुं मल्हाइण। न सिर्फ़ु मल्हाइण लाइ कठा थिया आहियूं, पर ॿाॾाइण लाइ कठा थिया आहियूं साईं दर त स्वामी देव प्रकाश जिन खे वॾी हयाती, सुठी सिहत, ॾहाकनि जा ॾहाका अञा बि ॾियनि, जीअं हू असां सां गॾु हमेशह हुजनि ऐं असांखे राह ॾेखारींदा रहनि। मां चवणु चाहींदुसि त साईं अॼोकियूं जेके बि आरतियूं आहिनि, जेके बि वचन वरिता विया आहिनि, जेके बि पाठ साहिब कया विया आहिनि, इहे सिर्फ़ु उन ई लाइ आहिनि त तव्हांखे सुठी सिहत ऐं वॾी हयाती साईं ॾिए। मूंखे ख़ुशी आहे त हिन दफ़े असां सां गॾु हू जीअं चइबो आहे, एक ने कही दूसरे ने मानी, गुरु नानक कहे दोनों ज्ञानी। त असां वटि 2 भाउरनि जी जुगल जोड़ी दिलीप कुमार ऐं गोपाल जी जेका आहे, हिकिड़े चयो थिए ॿिए वठायो थिए, हिकिड़े ॻायो थिए त ॿिए हुन ते नचायो थिए। ॾाढो आनंद आयो साईं। ऐं मां अर्ज़ु कंदो स्वामी देव प्रकाश के त जेके इहे असांजी बालक मंडली जा मेंबर आहिनि उन खे पखर पाए स्वागत कयो वञे। स्वामी देव प्रकाश सिंध जे हैदर चाडिया ॻोठ में लाड़काने ज़िले में 1 जनवरी 1938 में ॼावा हुआ। हिकु ॾाढे आसूदे कुटुंब में ॼावा आहिनि। संदसि मां जो माता जो नालो तुलसीबाई, पिता जो नालो हुकूमत राय, 5 भाउर हुआ।
श्री नचणमल, श्री गुरुमुखदास, श्री धनोमल, श्री धरमदास ऐं पछाड़ी में साईं सनमुखदास जावा। 1947 में जॾहिं हिंदुस्तान आज़ाद थियो त उन खां पोइ जीअं अची सिंधु नगर में वसिया त तव्हांखे शायदि केतिरनि खे ॿुधी अजब लॻंदो त साईं जन जी सॼी एजुकेशन, सॼी तइलीम कल्याणकर में थी आहे। पहिरियों दर्जो सिंध में पढ़ी आया हुआ। हिकु हिकु जॻह जी अहमियत उन सां आहे त उते केरु थो रहे ऐं छा ॻाल्हियूं थी रहियूं। साईं जन लारकाणे ज़िले जा आहिनि। लारकाणे ज़िले खे इम्पोर्टेंस मिलियो छाकाणि त साईं जन जा हुआ, पर तव्हांखे ख़बर हूंदी त पाकिस्तान जो झूनो प्रेसिडेंट भुट्टो बि उते जो हो ऐं बेनज़ीर बि उते जी हुई। त इहो लारकाणो नंढे हूंदे सी चवंदा हुआसीं त नाणो एतिरो हूंदो हो लारकाणे में, जॾहिं चइबो हो त हुजे ई नाणो त गुम लारकाणो। त उन ज़िले मां साईं जन जी आमद आहे। उन खां